बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जी दोस्तों, मां यहाँ अरबाब अली ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी हिस्टोरिका। दोस्तों, वीडियो जो आगाज़ कंदासीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे हिन शेर सां। हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर कयां ज़री, त लॻे माठ मिरुनि खे ॾूंगर पवन ॾरी, वञनि वण ॿरी ओभर उभरे कीन की। अॼु असांजो मौज़ू आहे पाकिस्तान जा 21 वज़ीर आज़म। दोस्तों, पाकिस्तान जे 21 वज़ीर आज़मनि मां कंहिं हिक बि पंहिंजो मुदो पूरो न कयो ऐं हाणे 22हों वज़ीर आज़म इमरान ख़ान आहे, जंहिंजे ख़िलाफ़ बि तहरीकूं हली रहियूं आहिनि। दोस्तों, हिकिड़ो अहिड़ो वज़ीर आज़म बि थी गुज़रियो आहे जंहिं फ़क़ति 13 ॾींहं हुकूमत कई। जेकॾहिं अव्हां ॼाणणु चाहियो था त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा रहो। पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर आज़म लियाक़त अली ख़ान 1895 ईस्वी करनाल इंडिया में ॼाओ हो ऐं हिन कुल 4 साल 2 महीना ऐं 2 ॾींहं हुकूमत कई, जंहिंखे 16 अप्रैल 1951 ईस्वीअ में रावलपिंडीअ में क़त्ल कयो वियो। पाकिस्तान जो ॿियो वज़ीर आज़म ख्वाजा नाज़िम दीन हुयो, जेको 1894 ईस्वीअ में ढाका बांग्लादेश में ॼाओ। हिन कुल 2 साल हुकूमत कई। पाकिस्तान जो टियों वज़ीर आज़म मोहम्मद अली बोगरा बणियो, जंहिं 17 अप्रैल 1953 ईस्वीअ ते कुर्सी संभाली। हिन कुल 2 साल 2 महीना ऐं 25 ॾींहं हुकूमत कई। मोहम्मद अली बोगरा 1909 ईस्वीअ में ढाका बांग्लादेश में ॼाओ हो। पाकिस्तान जो चौथों वज़ीर आज़म चौधरी मोहम्मद अली हुयो। चौधरी मोहम्मद अली जलंधर इंडिया में 1905 ईस्वीअ में ॼाओ। चौधरी मोहम्मद अली 12 अगस्त 1955 ते हलफ़ खयो ऐं सिर्फ़ 1 साल ऐं 1 महीनो हुकूमत करे सघियो। पंजो वज़ीर आज़म हुसैन शहीद सहरवर्दी, हीउ साहब बंगाली हुयो। हिन बि सिर्फ़ 1 साल 1 महीनो ऐं 5 ॾींहं हुकूमत कई। 6हों वज़ीर आज़म इब्राहिम इस्माइल चंद्रीगर, जंहिंखे आया चंद्रीगर बि सॾियो वेंदो आहे। आया चंद्रीगर गोधरा इंडिया में 1897 ईस्वीअ में जनम वरितो। आया चंद्रीगर फ़क़ति 1 महीनो ऐं 19 ॾींहं कुर्सीअ ते रही सघियो। दोस्तों, मलिक फ़िरोज़ नून 7हों वज़ीर आज़म हुयो, जंहिं टोटल 9 महीना ऐं 21 ॾींहं हुकूमत कई, यानी 1957 खां 1958 ईस्वी ताईं। दोस्तों, पाकिस्तान जो 8हों वज़ीर आज़म नूरुल अमीन हुयो। दोस्तों, नूरुल अमीन फ़क़ति 13 ॾींहं वज़ीर आज़म रही सघियो, यानी 7 दिसंबर 1971 खां 20 दिसंबर 1971 ताईं। My country hearkens for me. Why should I waste my time here in the Security Council? You can take your Security Council. Here you are. I'm going. पाकिस्तान जो 9हों वज़ीर आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टो हुयो। पहिरियों सिंधी वज़ीर आज़म। हिन खे बि पंहिंजो मुदो पूरो न करणु ॾिनो वियो ऐं फ़ौजी आमिर जनरल ज़ियाउल हक़ हिन जी हुकूमत ख़तमु करे मार्शल लॉ हईं ऐं उन खां पोइ उन खे फांसी ॾिनी वई। दोस्तों, भुट्टे साहब कुल 3 साल 10 महीना ऐं 21 ॾींहं हुकूमत कई। पाण ज़िले लाड़काणे में 1928 में जनम वरितो हुयो। पाकिस्तान जो 10हों वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणेजो हुयो। मोहम्मद ख़ान जुणेजो ज़िला सांगड़ में 1932 में ॼाओ हो। मोहम्मद ख़ान जुणेजे जे हुकूमत खे बि जनरल ज़ियाउल हक़ ख़तमु कई ऐं मोहम्मद ख़ान जुणेजे टोटल 3 साल 2 महीना ऐं 5 ॾींहं हुकूमत कई। वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणेजे 1985 खां वठी 1988 ताईं हुकूमत कई। दोस्तों, 11हों वज़ीर आज़म दुनिया जी पहिरीं मुसलमान सिंधी औरत वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो साहिबा हुई। 1988 खां वठी 1990 ताईं हुकूमत करे सघी।
बेनज़ीर भुट्टे साहिबा खे बि माज़ूल कयो वियो। बेनज़ीर भुट्टो 1953 ईस्वीअ ते कराचीअ में जनमु वरितो हुयो। दोस्तों, पाकिस्तान जो 12हों वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ 1949 में ॼाओ ऐं 1990 ते वज़ीर आज़म बणियो। पर वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी हुकूमत बि ख़तमु कई वई ऐं नवाज़ शरीफ़ टोटल 2 साल 5 महीना ऐं 12 ॾींहं हुकूमत कई। पाकिस्तान जी 13हीं वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो साहिबा हुई, जंहिं 19/10/1993 खां 5/11/1996 ताईं हुकूमत करे सघी। दोस्तों, बाद में मुशर्रफ जे दौर में 2007 में बेनज़ीर भुट्टो साहिबा खे रावलपिंडीअ में गोलियूं हणी शहीद कयो वियो। दोस्तों, 14हों वज़ीर आज़म वरी ॿीहर नवाज़ शरीफ़ थियो, जंहिं 17/2/1997 खां 12/10/1999 ताईं हुकूमत कई। पाकिस्तान जो 15हों वज़ीर आज़म ज़फ़रुल्लाह जमाली हुयो। ज़फ़रुल्लाह जमाली 1944 ईस्वीअ में जनमु वरितो ऐं पाकिस्तान जो पहिरियों बलोच वज़ीर आज़म हुयो, जंहिं 1 साल 7 महीना ऐं 3 ॾींहं हुकूमत कई। पाकिस्तान जो 16हों वज़ीर आज़म चौधरी शजात हिन कुल 1 महीनो ऐं 21 ॾींहं हुकूमत कई ऐं घर रवानो थियो। दोस्तों, 17हों वज़ीर आज़म शौकत अज़ीज़ हुयो। शौकत अज़ीज़ खे अमेरिका खां घुरायो वियो, पर अमेरिका खां घुरायल वज़ीर आज़म बि पंहिंजो मुदो पूरो न करे सघियो। टोटल 3 साल 2 महीना ऐं 27 ॾींहं हुकूमत करे वरी अमेरिका रवानो थियो। पाकिस्तान जो 18हों वज़ीर आज़म यूसुफ रज़ा जिलानी पहिरियों सिराइकी वज़ीर आज़म हुयो। 2008 खां वठी 2012 ताईं हुकूमत कई, यानी 4 साल 2 महीना ऐं 14 ॾींहं कुल हुकूमत कई। दोस्तों, 19हों वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ 22/6/2012 खां 24/3/2013 ताईं हुकूमत कई। दोस्तों, पाकिस्तान जो 20हों वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ हुयो। नवाज़ शरीफ़ 5/6/2013 खां 28/7/2017 ताईं हुकूमत कई। पर दोस्तों, 30 जॾहिं नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म थियो, उन में बि हिन पंहिंजो मुदो पूरो न कयो। दोस्तों, पाकिस्तान जो 21हों वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी हुयो। 1/8/2017 खां 31/5/2018 ताईं हुकूमत कई ऐं अहिड़ी तरीक़े सां 21 वज़ीर आज़मनि पंहिंजो मुदो पूरो न कयो। ऐं हींअर 22हों वज़ीर आज़म इमरान ख़ान आहे, पर उन जे ख़िलाफ़ बि भरपूर तहरीकूं हली रहियूं आहिनि। हाणे ॾिसजे त छा थो थिए। दोस्तों, उहा कहिड़ी क़ुवत आहे जेका मुल्क खे हलणु नथी ॾिए ऐं असांजे वज़ीर आज़मनि खे पंहिंजो मुदो पूरो करणु नथी ॾिए? छा उहे दुश्मन असांजे मुल्क जे अंदरि आहिनि या ॿाहिरनि मुल्कनि जा दुश्मन आहिनि जेके असांजे मुल्क खे अदम इस्तेहकाम करे रहिया आहिनि? दोस्तों, पंहिंजे कमेंट्स जे थ्रू पंहिंजा राय ज़रूरु ॾिजो ऐं इन सां गॾु मां खां मोकिलाईंदुसि। अल्लाह हाफ़िज़।